भिरिया रोड ऐं उन जे आसपास वारनि इलाइक़नि मां बरसाति जो पाणी निकाल न थियो। रहवासी सख़्तु परेशान। भिरिया रोड ऐं उन जे भरपासे वारनि इलाइक़नि में पियल बरसाति बाद हेठाहीं वारा इलाइक़ा बरसाती पाणी में ॿुॾी विया। ॼण त भिरिया रोड जे नुसरत कैनाल पुल भरिसां मिठलाबाद वटि लिंक रोड ते 2 फुट पाणी बीहजी वञण सबबि गाॾियूं गुज़ारणु मुश्किल बणिजी पियो आहे। इन सिलसिले में इलाइक़े वासियुनि मुख़्तियार ॾहियो, हुसैन बख़्श बिरोही, मौला बख़्श बिरोही ऐं ॿिनि काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम सां ॻाल्हाईंदे चयो त बरसाति खे 2 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर इंतिज़ामिया शहर जे घिटिन ऐं रोड रस्तनि तां बरसाती पाणी नेकाल कराइण लाइ को बि इंतज़ाम नाहे कयो, जंहिंजे करे रहवासी सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त भिरिया रोड जे फतेहपुर मोहल्ला, यासीन कॉलोनी, रेती मोहल्ला, कीरिया मोहल्ला समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते पिणु बरसाती पाणी बीठल हुजण करे रहवासी सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इन मौक़े ते रहवासियुनि हफ़ीज़ रहमान कीरियो, इम्तियाज़ अली आराई, अमानुल्लाह क़ादरी ऐं ॿिनि एहतजाज कंदे चयो त भिरिया रोड शहर मां बरसाती पाणी नेकाल कराए शहरियुनि जी परेशानी ख़तमु कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। शाहिद मीर सहतो, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, भिरिया रोड।